नाज़रीन ख़बर शामिल क्यों था मोरो खां। मोरो में सूफियाणी रूहानी जमात अंजमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर जे ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह अलैह पारां माहवार 21वीं महफ़िल कसरत दुरूद पाक SOPs तहत मुनक़द कई वई, जंहिंमें 7 करोड़ 18 लख दुरूद पाक, 7 ख़तमुल क़ुरान ऐं 7 दलाइल ख़ैरात जे इज्तिमाई दुआ सूफियाणी रूहानी जमात अंजमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर जे सुरवाण साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी जन फरमाई। हिन महफ़िल में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई। जग मशहूर नात ख़्वान शाहनवाज़ थई महफ़िल में नात ख़्वानी करे महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। महफ़िल के ख़िताब कंदे सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी चयो त अंजमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर जो पैगाम ॾेही तोड़े परॾेही तेज़ी सां फैलिजी रहियो आहे ऐं असीं ही मुहबतुनि भरियो पैगाम दुनिया जे कुंड कोश ताईं पहुचाइण लाइ हर वक़्तु कोशान आहियूं। असांजे अंजुमन जो हर हिकु कारकुन पंहिंजे ॾिनल ड्यूटी खे बख़ूबी अंजाम ॾेई रहियो आहे। हीअ 21वीं जी महफ़िल बि हिकु दर्सगाह आहे जितां खां इन पैगाम खे आम करण जी सिख्या ॾिनी वञे थी। आख़िर में आयल सभिनी दोस्तनि खे लंगर करायो वियो, जॾहिं त हिन प्रोग्राम जा तमामु इंतज़ामात अंजुमन ग़ुलामाने कलंदर वेलफेयर जे ग्रुप हज़रत शाह बिलावल नूरानी रहमतुल्लाह अलैह जे दोस्तनि संभालिया।